बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। पहिरीं तमामु जेके सिंधी चैनल आहिनि उन्हनि खे एप्रिशिएट थो कयां त जिन हीउ ॾींहुं मुक़ररु कयो आहे सिंध कल्चर डे जे हवाले सां। गॾोगॾु असांजी सिंध जी जेकी असां तमामु घणी शाहूकार हिकिड़ी तहज़ीब आहे, कल्चर आहे। सिंध इन लाइ करे शाहूकार हमेशह हर माण्हूअ जे मुंहं ते हूंदी आहे त पाकिस्तान ठहिण खां पहिरीं कॾहिं बि इहो कोन चयो वेंदो हो त हिंद ऐं बलोचिस्तान, हिंद खैबर पख्तूनख्वा, हिंद पंजाब, हमेशह इहो चयो वेंदो हो हिंद ऐं सिंध। त इन जे करे असांजी हिकिड़ी तहज़ीब ऐं असांजी हिकिड़ी कल्चर जेको इंतिहाई पुराणो आहे, जेको जंहिंजा अॼु बि आसार मौजूदु आहिनि, जेके मोहन जे दड़े जे नाले सां। ऐं उते जेकॾहिं बि ॾिसंदा त उते जेके नक्श निगार आहिनि उहे असांजी अॼु टोपी ऐं अजरक में समायल आहिनि, जंहिंजे करे इन मुशाबत खे हमेशह जेको आहे सो उजागर कयो थो वञे। ऐं हिंद सिंध जी हिकिड़ी जेकी तारीख़ आहे उहा तमामु डिघी ऐं तमामु वसी तारीख़ आहे। ऐं ॿिए नंबर ते त असांजे हिन सिंध खे आउं सम्झां थो, हिकिड़ो मैसेज ॾियणु थो चाहियां त सिंध जे अंदरि जेकी असांजी नऊं नस्ल आहे, असांखे घुरिजे त असां उनखे बाक़ाइदा पढ़ायूं ऐं दुनिया जी जेकी हिकिड़ी डोड़ आहे उन डोड़ में असां बि शामिलु रहूं। एजुकेशन खां अलावा असां बिल्कुलु कुझु बि न आहियूं। ॿिए नंबर ते जेके सिंध जे वसाइलनि ते ॻाल्हि कई थी वञे, जीअं सिंध जे दरिया मां, सिंधू दरिया मां ना कैनाल कढिया पिया वञनि, त इहे असां जो CM साईं मुराद अली शाह या पीपल्स पार्टी टोटल इन खे जेको सो कंडम थी करे। ऐं इन ते असां पुरज़ोर इहो एहतजाज रिकॉर्ड करायूं था त इहो असांखे हरगिज़ मंज़ूर न आहे। सिंध जो पाणी, सिंध जा वसाइल, सिंधी माण्हुनि जो हक़, सिंधी माण्हुनि जो हक़, ऐं उन्हनि खे इहो हक़ ॾिनो वञे। महिरबानी।